जी नाज़रीन, असां हिकु अहम ख़बर शेयर कंदा हलूं। कंदकोट मां कंदकोट एसएसपी सैयद असद रज़ा शाह पंहिंजे ऑफिस में पहुतल वकीलनि मथां कड़की पियो। तफ़सील मूजिब वकील सैयद अरबाब शाह के मिलियल धमकियुनि बाबति वकील ज़ुबैर अहमद तइब, वकील अहमद रज़ा सुमराणी दरख़्वास्त एसएसपी सैयद असद रज़ा शाह के जवाबदार ख़िलाफ़ ॾियण विया। जॾहिं अंदर पहुता त दरख़्वास्त में लिखियल लफ़्ज़नि ते दरख़्वास्त गुज़ार मथां कड़की पियो ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे बार एसोसिएशन जे सदर अब्दुल गनी बिजाराणी, जनरल सेक्रेटरी मोहसिन अली पठाण चयो त वकील खे मिलियल धमकियुनि बाबति वकील बिरादरी जा दोस्त एसएसपी सां मिलिया त उन्हनि सां ऑफिस जे अंदर सख़्त लफ़्ज़नि जी बदकलामी कई वई। जॾहिं वकील सां हीअ वियो आहे त पोइ ग़रीब माण्हुनि सां छा हाल हूंदो ऐं वकील सुभाणे जवाबदार जी गिरफ़्तारी ऐं एसएसपी जी मिलियल धमकियुनि ख़िलाफ़ अदालती कार्रवाइनि जो बाइकाट करे छॾियो।